आईना हाणे रुकंदासीं मीरपुर ख़ास जो चूना फैक्ट्री वटां लाश हथायो आहे। लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। लाश जी सुञाणप न थी सघी आहे। ख़बर अवां सां शेयर कंदालू। अहम ख़बर आहे मीरपुर ख़ास मां चूना फैक्ट्री वटां लाश हथायो आहे जंहिंजी सुञाणप न थी सघी आहे। लाश खे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। ख़बर अवां सां शेयर कंदालू। अहम ख़बर आहे मीरपुर ख़ास मां चूना फैक्ट्री वटां लाश हथायो आहे। तफ़सील मालूम कंदासीं मीरपुर ख़ास मां उमर दाऊद पोटो खां। जी उमर, आगाही ॾिजो कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ, मीरपुर ख़ास सिटलाइटान जो इलाइक़ो है पुलिस जी हद ऐं जेको चूना फैक्ट्री है इन भरिसां जेको आहे बंद बोरी में जेको आहे सड़ियल जेको लाश जेको आहे उहो हथायो आहे ऐं इलाइक़े वासियुनि जेको आहे इन लाश खे ॾिसी जेके हुतां जी हद जी पुलिस खे इतला ॾिनो ऐं जेकी हद जी पुलिस हुते पहुची इन लाश खे जेको पंहिंजी तावीज़ में वठी हिनखे सिविल अस्पताल जेको आहे मुंतकिल कयो वियो आहे ऐं उहो जेको लाश आहे उहो जेको सिविल अस्पताल जे मुर्दाखाने में रखियो वियो आहे ऐं पुलिस मूजिबि त असांखे जीअं इतला मिलियो असां जेके लाश खे मुंतकिल कयो आहे ऐं हिन जी अञा सुञाणप न थी आहे। जेकॾहिं सुञाणप थी त हिन जी जेकी आहे हुन लाश वारसनि जे हवाले कंदासीं, न त जेको आहे ईडी जे हवाले कयो वेंदो। जी महिरबानी अवां जी आगाह करण लाइ।